नक्शबंदी सिलसिले जो हो ऐं मुंहिंजा मुर्शिद करीम नक्शबंदी सिलसिले जा सारा हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। हज़रत शेख बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह अचन पिया रस्ते सां जीअं मुर्शिद करीम तव्हांजे शहर में आया आहिनि ईअं साईं अचनि पिया सैयद हो बुखारी हो ऐं अचनि पिया राति पइजी वई साईं छा कयो जो दरवाज़ो खड़कायईं घरां अंदरां निकिरी आयो शख़्स निकिरी आयो उनखे चई त आउं तुंहिंजो राति महिमान हुन छा कयो जो जे कमरो हो उतां जो हुन कमरो खोले ॾिनो कमरो खोले ॾिनो ऐं हो बुज़ुर्ग थे अंदर कमरे में विया हू पंहिंजे घर हले वियो असां तव्हां निंड कंदा आहियूं अल्लाह वारा निंड न कंदा आहिनि खुदा जो कसम आहे निंड न कंदा आहिनि ऐं हमेशह सजदनि में क़याम में रुकुन में दुआउनि में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह आउं कलमो पढ़े थो ॻाल्हि कयां जॾहिं आउं गुनहगार बादशाह जे सोबत में तस्बीह पाक में रहंदो हुअसि न उन टाइम जी थो ॻाल्हि कयां मुंहिंजे कननि सां मां ॿुधंदो हुअसि जॾहिं तहज्जुद जी दुआ घुरंदा हुआ त ईअं चवंदा हुआ त या अल्लाह इन्हनि जी पारत थी पर कहिड़ा बि हिन मुंहिंजे कठ लॻा थी तवज्जो कयो। हज़रत सैयद बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह उन कमरे में रहिया हू घर हलियो वियो हो वीचारो कुंभरो सुबह जे नमाज़ खां पोइ होदी आयो अबा हुन सिधो आवी में वियो दिलनि ते ॾिसणा त पचा या न पचा आवी जीअं आवी दिलनि ते वियो त उन जो खाक लाथी त दिले ते लिखियो पियो अल्लाह सभु चओ अल्लाह कुली कुली चओ अल्लाह दिले ते अल्लाह जो नालो लिखियल हो हुन सोचियो त शायद मां लिखियो आहे वरी हुन ॿिए दिले तां खाक लाथी उन ते बि अल्लाह जो नालो लिखियल हो वरी उन तां लाथई टी तां लाथई त अल्लाह जो नालो लिखियल हो हिते उन सोचियो इहो अल्लाह जो नालो मुंहिंजे कालम में त लिखियल कोन्हे इहो अल्लाह जो नालो उन लिखियो आहे जेको महिमान आहे आवाज़ नथो अचे तव्हांजे उन लिखियो आहे जेको महिमान आहे सैयद सुहिणो हाणे हो कुंभार हो ऐं जेॾी महिल उन सैयद बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह जे साम्हूं आयो इन जे सुहिणे जे करे असीं नक्शबंदी सॾिबा हो जेॾी महिल साईं जे साम्हूं आयो न हा साम्हूं अचे छा चई ॿियो कुझु न चई त दिले ते लिखियो थी पर हीअं चई ए शाह नक्शबंद नक्शे मरा बि बंद नक्शम चुना बि बंदे के गोयंद नक्शबंद आए दिलनि थी अल्लाह जे नाले खे चिटण वारा सुहिणा मुंहिंजे दिल ते रब जो नालो चिटो त दुनिया पुछंदी हे नालो कंहिं चिटियो थी त मां जवाब ॾींदुसि त बुखारी सुहिणे चिटे छॾियो आहे ऐं अॻिते छा चई ए कार सादे आलम ए कार सादे आलम कारे मराब सास ए कार सादे आलम कारे मराब साज कारम चुनाव साजे के गोयत कार साज ए दुनिया जा कम ठाहींदड़ ए दुनिया जा कम ठाहींदड़ मेहरबानी कई थी त असांजो बि त कम ठाहियो वञे ईअं चई हेॾे ॾिसो ईअं चई अर्ज़ कई दस्तगीर आलम ए दस्तगीर आलम दस्ते बराबगीर दस्तम चुनाव गिरत के गोयंद दस्तगीर आए दुनिया के बैत करण वाला जे आयो तो मां के भी बैत कर आवाज न सोचे वो सैयद बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह जने नु कुंभर के बैत कई ना मुर्शिद करीम जो ज़बान खां ॿुधो आहे न कसबी वहबी अताई अमा साईं जन तकीर में चवंदा आहिनि हा वहबी ॼमंदे ॼाम कसबी कमाए सां अताई पीर जे नज़र सां हद शाह बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह उन कुंभर ते नज़र कई न नज़र साईं सतई लतीफ़ा तय कराए छॾियईं अॼु बि यकीन रखो खाली कोई न वेंदो हथ मथे खणी चओ खाली खाली कोई न वेंदो हा हिकु नक्शबंदी सिलसिले जो सारारा ॿियो अलीअ जो बचड़ो ॾाढा यादी जो आवाज़ अचणु खपे हथ मथे खणी चओ या अली सोहे जो बचड़ो आहे जी मुंहिंजा सुहिणा जी बस सुभान अल्लाह जी मुझे जो सुभान आवाज में सोच रहे खुली जाओ बारो फरमाता कुल्ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा
उनमें अल्लाह से महबूब के फरमाया तो महबूब ऐलान कर तवा का अजूर नथो घुरा जे अहल बेतन सां प्यार कर। उनमें जेके बाबा साईं कोल ॿुधाइनि था त कवि कोल आहिनि हज़रत अली जी आल, हसन जी आल, हुसैन जी आल, हज़रत सईदा फातिमा जी आल, जाफर जी आल, अकील जी आल, अब्बास जी आल। जो सुभान अल्लाह, आवाज़ न सोचे सुभान अल्लाह, चौदह सुभान अल्लाह। मुर्शिद करीम का फरमाए तो अल्लाह से हुक्म करो अहल बेत से प्यार रखो। ला सलकुम अलैहि इल्लल मवद्दत फिल कुर्बा, तहां को कोई अजूरो न सोखना, तबलीग न अजूरो, तकलीफ न अजूरो, दीन तहां ताईं पहुंचायो। ला सलकुम अलैहि इल्लल मवद्दत फिल कुर्बा, मां महबूब तहां को को अजूरो न सोखना, कुरान छो मुझे अहल बेत से प्यार रखो। अल्लाह मम्मा तो आल मोहम्मद मां तो शहीदा खबरदार जेको अहल बेत जी मोहब्बत में जिंदगी गुजारी तो मरदो तो शहादत जो रुतबो मिलंदुस। आवाज न थो चे अल्लाह जी बाबा, जी बाबा, जी बाबा, जी बाबा। अल्लाह मम्मा तो आल मोहम्मद मां तो शहीदा खबरदार जेको अहल बेत जी मोहब्बत में जिंदगी गुजारी दो। आवाज न थो चे मरदो तो शहादत जो रुतबो। अल्लाह मात बुक आल मोहम्मद मात काफरा खबरदार को अहल बेत जे बुक्स में न भरियो। आवाज न थो चे अहल बेत जे न बुक्स में भरियो त काफर थी मरंदो। आवाज न थो चे हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जी या नवाज और कौन है कभी कौन है मोहम्मद सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान सुभान सुभान। दोस्तों अरे बुधो आखिरी गाल तो क्या हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा दा फरमान तो को शख्स बेन सल्साद रुकन वल मकाम वसल्ला वसाम, वो शख्स काबे में वने हेरे ख्याल कर काबे में वने नमाज काबे में पढ़े, मकाम इब्राहिम के गफले पढ़े, हां सजदा करे, इहराम साहे, वजू साहे, वयो भी काबे में वह मुक़द्दस अहल बैत मोहम्मद दखल नार। लेकिन काबे में वो रोजे सामो नमाज भी पढ़े सो असा जाना से बाहर बुजुर्ग हो काबे में मरियो वजू से अरे मेहरान सा मकाम इब्राहिम ने नफल पढ़ी, रोजे सा नमाज पढ़ी, नबी से फरमाया वह मोहम्मद अहल बैत मोहम्मद दखल नार। लेकिन सीने में अहल बैत जो बख्शाना मरंदो तो सिधो जहन्नम में न वेंदो। इजाजत दी दो पिताई से इंसान फरमाया अली जी औलाद के जेता घुरन खट्टे। आवाज न थो अचे अली जी औलाद के जेता घुरन खट्टे, पाड़ू तिन फलीतन जो परवारदिगार पट, खफो ऐ खफत लहदन कीन लतीफ जय। वरी फारसिया रे बुजुर्ग के जायो आराम के बा औलाद हैदर निस्त गुलामी, आराम के बा औलाद हैदर निस्त गुलामी, जब रस्त बली दस्त जबू दस्त सलामी। आवाज ले तो माना कया, आवाज ले तो माना कया आराम के बा औलाद हैदर निस्त गुलामी, जब रस्त बली दस्त जबू दस्त अरामी। देखो अली जे बचन जी गुलामी कबूल न कंदो बुत पुस्तन सा बली दर सा सुनो दुनिया में हैदर सो हैरे दुनिया में वो हिलाली न हो दो हरामी हो दो। दोस्तों इन महफिल में आया हो, ये महफिल मामूली ना है, ये चंद घड़ियों तासो में जाओ, ये मामूली ना है। इंशाअल्लाह मेहरबानी थींदी खुदा इमामत इनके घर की है, शुजाअत इनके घर की है, शहादत इनके घर की है, गुनहगारों ने घबराओ अदालत इनके घर की है, अरे गुरु को बख्शवा लेना आदत इनके घर की है। दुआ कदा कयो अल्लाह मुर्शिद करीम के कामिल सेहत फिक्री अतब तक आमीन खुली आमीन खुली आमीन। दोस्तों मुर्शिद करीम सदा को सलाम थींदो, मुर्शिद करीम दुआ खैर घुरंदा, दुआ खैर थींदी। उन खां बाद हुकुम आहे त ईअं कोई भी न वञे, नमाज़ असां सां गॾु पढ़ो, नमाज़ असां सां गॾु पढ़ो। सलाम जी बाबा।
जी जी हो जाए अदब में उथी भी हो, अदब में उथी भी हो, सलाम थी दो ऐं अगे जेकी सिफ़त अदा हुई बि हथ जो कोई भी अगे वधे न। या नबी सलाम अलैका, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, वास्ता अबाका, सदका हज़रत फातिमा का और शहीद करबला का, गुमना हो रोज़े जज़ा का, या नबी सलाम अलैका, या रसूल सलाम अलैका, या हबीब सलाम अलैका, सलावतुल्लाह अलैका, सलाम अलैका। अल्लाह रब्बुल आमीन महबूब मुशरिक ज़ाता फरमा। والعافية والمعافاة الدين واليوم والآخر القول بالجنة والنجاة من النار. اللهم اغفر لي ولك ولي إنك التقوى. اللهم يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك. يا قادر الحاجات، يا قادر الحاجات، يا مقدر الأبواب ويا مسك الأسباب. حسبي الله لا إله إلا هو عليه توكلت وهو رب العرش العظيم. اللهم اغفر لنا، اللهم اغفر لنا قبل الموت، اللهم اغفر لنا قبل الموت، ورحمنا عند الموت، ولا تحزننا بعد الموت، ولا تحزننا بعد الموت، ولا تحزننا يوم القيامة. ويا كريم استغفر سمائك يا مكارم يا کوئی مالک کوئی خالق کوئی معبود کوئی رسول مجھے سننے چاہیے محبوب مدی والے سید محمد سجاد قبول فرما مجھے حکمت کی پوری کر اور مکراج میں دعا کرے ہمارے لیے خبردار میرا مولا ہمارے مکہ خبردار ہماری بھارت سے مجھے بھارت کی ہمارے ملک کی بھارت کی عالم اسلامی بھارت کی. اللهم اغفر لي ولأمري، اللهم اغفر لي ولأمري وتب علي إنك أنت التواب الرحيم. اللهم يا مقلب القلوب ثبت قلبي على دينك. آمين. إلهي سيد المرسلين رحمة للعالمين. नमाज सिर्फ उसी लिखो।